आर्मी चीफ जो उनके आने के बाद जो तवक्को है और जो गुफ्तगू हुई है वो यही है कि वो एक पॉलिटिकल है और पाकिस्तान में इदारे किसी एक पार्टी को सपोर्ट नहीं कर रहे। लेकिन बदकिस्मती से हमारे जो एमपीए साहबान है मुजफ्फरगढ़ के, उन्होंने साबिक वज़ीर-ए-आज़म इमरान खान साहब के सामने ये बात रखी है कि किस तरह अननोन नंबर से उन्हें कॉलें आई, पहले रिश्वत की ऑफर की गई, 5 एमपीएस के लिए 1 अरब 20 करोड़ रुपया ऑफर किया गया। पीडीएम की तरफ से 1 अरब 20 करोड़ रुपया 5 एमपीएस के लिए ऑफर। हम आर्मी चीफ से दरखास्त करना चाहते हैं कि इन मामलात की तहकीकात होना जरूरी है। पीटीआई पंजाब असेंबली जे 5 मेंबर्स के खरीद करण जो इल्जाम हणंदे आर्मी चीफ का जांच जो मुतालबो करे छडियो। फवाद चौधरी चयो आहे त मुज़फ्फरगढ़ में चूंडल नुमाइंदनि खे अणॼातल नंबर सां फोन करे धमकायो वियो ऐं खेनि टोड़ण जी कोशिश कई वई। 5 मेंबर्स खे 1 अरब 20 करोड़ रुपयनि जी आछ थी। मोमना वहीद अपोज़िशन सां डील करे 5 करोड़ रुपया वरिता आहिनि। आर्मी चीफ मामले जी जांच कराए इदारनि सां झेड़ो नथा चाहियूं। नए आर्मी चीफ मां घणियूं उम्मीदूं आहिनि। पंजाब असेंबली जो 3 कलाक देर सां शुरू थियल इजलास हिकु भेरो ॿीहर हंगामे जे वर चढ़ी वियो। सवालनि जवाबनि जे वक़्फ़े दौरान अपोज़िशन जो घोड़ एजेंडा जूं कापियूं बि फाड़े छॾियूं। परवेज़ इलाही ख़िलाफ़ धाड़ेल धाड़ेल जा नारा, हुकूमती मेंबरशिप, अपोज़िशन ते छिती तनक़ीद। इजलास केतिरी देर ताईं मच्छी मार्केट बणियल रहियो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला ऐं ख़ासि माविन अता तारड़ जी गाॾी खे पंजाब असेंबली जे दाख़िल थियण खां रोकण जी कोशिश। ॿई रुकावटूं तोड़े असेंबली में दाख़िल थिया। असेंबली मां वापसी ते राणा सनाउल्ला जी गाॾी मथां जूतो बि उछलाए वियो। राणा सनाउल्ला चयो आहे त कुझु बि थी पवे, परवेज़ इलाही खे एतमाद जो वोट वठणो पवंदो। पंजाब में गवर्नर राज जो ऑप्शन बि मौजूदु आहे। राणा सनाउल्ला परवेज़ इलाही ऐं मोनस इलाही ते 3000 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त ज़मान पार ते थियल इजलास में पीटीआई ऐं काफ लीग वारनि हिक ॿिए जी ॻिची पकड़ी, हिक ॿिए ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाया। चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि पुट हज़ारे अरब डॉलर परॾे मुंतक़िल कया। महांगाई जा ज़िम्मेवार बि उहे ई आहिनि। सिंध में अटो गरीब जे पहुंच खां परे थी वियो। हुकूमत जो ऐलानियल सस्तो अटो बि मिलण मुहाल बणिजी वियो। फी किलो 150 खां 170 रुपयनि ताईं विकिरो। अटे जी क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। ख़ैरपुर में अटो महांगो थियण ख़िलाफ़ औरतूं रस्तनि ते निकिरी आयूं। सखर, लाड़काणो, कंडियारो, पंगरियो, जाती, हाला, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मलीर में इंतिज़ामिया इम्कानी बदनज़मी खे नज़र में रखंदे सस्तो अटो थाणे ते मुंतक़िल करे छडि॒यो। माण्हुनि जो वॾो अंग सस्तो अटो वठण लाइ थाणे ते पहुतो। शहरनि पारां अटो न मिलण जूं दाहूं। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त हुकूमत अटे जे अघ ते ज़ाब्तो आणण में नाकाम थी वई। पोरीअ ताईं ग़रीब तबिको बवेला मानीअ लाइ परेशान आहे। सिंध हुकूमत पारां ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में अटो सस्तो हुअण जी दावा। शर्जील मेमून चयो आहे त अटो रुगो सिंध न पर सॼे मुल्क में महांगो थियो आहे। सूरतहाल बहितर थियण में कुझु ॾींहं लॻंदा। सूबे में फ्लोर मिल्स जी कोटा वधाए छॾी आहे। अटो 65 खां 95 रुपया फ़ी किलो मिलंदो। मुकेश कुमार चावला चयो त कणक ख़तम नाहे थी, ज़ख़ीरा मौजूद आहिनि। बुरान वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अॻवान चौधरी यूसुफ चयो आहे त हुकूमत कणक फ़राहम कंदी त अटो महांगो न थींदो।
तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी। इलेक्शन कमीशन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जी हाज़िरी खां छूट वारी इस्तदा रद्द कंदे संदन गिरफ़्तारी वारंट्स जारी कया। केस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी। पाकिस्तान जेनेवा कॉन्फ्रेंस में $9 अरब गॾु करे वरिता। ॿोॾ मुतासिरनि जी भरपूर मदद करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आलमी बिरादरी ऐं मालियाती इदारनि जा थोरा मञिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त $9 अरब जी रक़म असांजी उमीदुनि खां घणो वधीक आहे। पाकिस्तान जो साथ ॾियण ते गॾियल क़ौमुनि जा थोराइता आहिनि। सऊदी अरब $5 अरब स्टेट बैंक पाकिस्तान में डिपोज़िट थो रखण ऐं $10 अरब जी सीड़प करण जी तस्दीक करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली ओहद मोहम्मद बिन सलमान में थियल मुलाक़ात जो नतीजो साम्हूं अची वियो। सऊदी अरब जी पधिराई मूजिबि पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम ऐं अवाम जी हिमायत में अहिड़ो क़दम खंयो वियो आहे। पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त परवेज़ मुशर्रफ खे दहशतगर्दी ख़िलाफ़ अमेरिकी जंग में न्यूट्रल रहण जो मशवरो ॾिनो हो। न्यूट्रल हुजूं हा त मुल्क में हमला न थियनि हा। पंहिंजे बयान में इमरान खान चयो आहे त मूं वज़ीरिस्तान फ़ौज मोकिलण जी मुखालफ़त कई हुई। रुगो फ़ौजी ऑपरेशन सां दहशतगर्दी ख़तम नथी थी सघे। चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि सखर हैदराबाद मोटरवे बाबति इजलास। M6 मोटरवे लाइ लैंड एक्विज़िशन ऑफिसर मुक़रर करण जो फ़ैसिलो। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं कमिश्नर ज़मीन हासिल करण वारे मामले जी निगरानी कंदा। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत चयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे खे जल्द मुकमल कयो वेंदो। कराची में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो आणण लाइ ट्रेनी एहलकारनि खे शहर में मुक़रर करण जो फ़ैसिलो। पुलिस ट्रेनिंग सेंटर मां 3000 खां वधीक पुलिस एहलकारनि खे कराची जे 3 ज़ोन्स में मुक़रर कयो वेंदो। कराची पुलिस चीफ 3 ज़ोन्स जे DIGs खे ख़त लिखी ट्रेनिंग सेंटर मां नफ़री वठण जी हिदायत करे छॾी। सांगड़ जे चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल। वेगे पुट ते क़तल जो इल्ज़ाम। गोलियूं लॻण सबबि मारिजी वियल 40 वरियनि जी फरज़ाना भट्टी जो लाश अस्पताल मुंतक़िल। रोड़ी भरिसां बि जवाबदार पंहिंजी भेण खे कारे इल्ज़ाम हेठि कुही क़तल करे छॾियो। ॻोठ अछूं कुबियूं में जवाबदार गुलाम हैदर सोलंकी भेण फौजिया खे छुरियुनि जा वार करे बेदर्दी सां क़तल करण बाद फरार थी वियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस केस दाख़िल न कयो। नई वरी जवाबदार जी गिरफ़्तारी अमल में आई।